नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं टंडो मोहम्मद खान में मंशियात फरोशन कामयाब कार्रवाई ते आई.जी. सिंध गुलाम नबी मेमण पारां पुलिस पार्टी खे शाबाश ॾिनी वई आहे। टंडो मोहम्मद खान में पुलिस कार्रवाई कंदे वॾी मिक़दार में मंशियात हथ करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो हो। आई.जी. सिंध पारां एस.एस.पी. अलीना राजपूत ऐं संदसि टीम लाइ कैश इनाम तारीफ़ी सिंधु ॾियण जो ऐलान कयो आहे। आई.जी. पारां पुलिस एक्शन दौरान मुदाख़लत कंदड़नि ऐं रुकावटूं विझंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी हिदायत कई वई आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं नाज़रीन, या ब्रेकिंग न्यूज़ हिकु ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। टंडो मोहम्मद खान में मंशियात फरोशन कामयाब कार्रवाई ते आई.जी. सिंध गुलाम नबी मेमण पारां पुलिस पार्टी खे शाबाश ॾिनी वई आहे। टंडे मोहम्मद खान में पुलिस कार्रवाई कंदे वॾी मिक़दार में मंशियात हथ करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो हो। आई.जी. सिंध पारां एस.पी. अलीना राजपूत ऐं संदसि टीम लाइ कैश इनाम तारीफ़ी सनदूं ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं त आई.जी. पारां पुलिस एक्शन दौरान मुदाख़लत कंदड़ ऐं रुकावटूं विझंदड़ ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी हिदायत कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर ज़हीर शेख असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ज़हीर शेख, आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी, सुबह भर में कार्रवाई थी हलण उन हिसाब सां पुलिस इक़दाम कयो आहे त शहरी सां गॾु पुलिस खे भी रिवॉर्ड ॾियण जो आवाज़ ॾियण जो सिलसिलो जारी कयो आहे। एडिशनल आई.जी. कल अलीना खे बेहद सुठी कार्रवाई जे मथां हिकु कैश अमाउंट जो अनाउंसमेंट कई आहे। इन सां गॾु गॾु हिनखे सदद ॾियण जो भी ऐलान कियो आहे। पुलिस चीफ जो आई.जी. सिंध जो चवणु आहे त इहो पुलिस जो इन अहिड़े तरीक़े सां कमु करण सां पुलिस जी कारकर्दगी बहितर थी थिए ऐं पुलिस जो प्राउड आहे उहो वधे थो। हिननि खे शाबाश चयो त पुलिस जो फर्ज़ पूरो अदा करे रही आहे ऐं इन परफॉर्मेंस जे थ्रू क्राइम खे कंट्रोल कयो वेंदो। पुलिस जो आई.जी. सिंध जो चवणु आहे त हीअ सिर्फ़ु पुलिस जी कार्रवाई न आहे, ये असां सभिनी जी मिली करे तमामु एजेंसी जी कार्रवाई आहे। जी ज़हीर शेख, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।